अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, कराची जी सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा करे उहे सरकारी ज़मीनूं विकिरो करणु, उन्हनि सरकारी ज़मीननि जा खाता मुख़्तलिफ़ बिल्डर्स जे नाले ते मुंतक़िल करणु, इहा का नई ॻाल्हि न आहे। पर इहो सॼो जेको कुद्धो कारोबार आहे, इन कुद्धे कारोबार में आख़िर केरु मुलविस आहे ऐं उन कारोबार कंदड़ खे कंहिंजी सपोर्ट हासिल आहे, अॼु हिन व्लॉग में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। कराची अंदरि, जीअं मां इंट्रो में चयो त कराची अंदरि सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा करणु, सरकारी ज़मीननि जा खाता मटाइणु ऐं उन्हनि खे वरी विकिरो करणु, इहा का नई ॻाल्हि न आहे। पर आख़िर इहो कुद्धो जेको कारोबार आहे, इहो कारोबार आख़िर केरु पियो करे? इन कारोबार कंदड़ खे आख़िर अहिड़ी कहिड़ी सपोर्ट हासिल आहे जो उहो दीदा दिलेरी सां कारोबार करे पियो? जंहिं महिल चाहे, जेतिरा पुलिस एहलकार चाहे उहे घुराए वठे थो, जेॾी महिल चाहे जेतिरी पुलिस दर्जनी मोबाइलूं घुराए सघे थो, ऐं कहिड़े महिल बि कंहिं ॻोठ जो ठीको खणी थो अचे ऐं उन ॻोठ खे मसमार करे कंहिं बिल्डर हवाले करे छॾे थो। आख़िर इहो आहे केरु? बिल्कुलु मुर्तज़ा खोसो, जंहिं पहिरियां गाज़ी ॻोठ में सरेआम दीदा दिलेरी सां अरबे पंहिंजी कंहिं जेको आहे बिल्डर सां डील कई ऐं उते उन ॻोठ खे मसमार करण जी कोशिशि कई। केतिरा ई जेके प्लाज़ा हुया, दुकान हुया, उहे मसमार बि कया विया। जॾहिं आबादी तरफ़ वधिया त उते ॻोठाणनि मज़ामत कई ऐं जेको सॼो मामिलो आहे उहो सॼे जेको आहे सोशल मीडिया जी ज़ीनत बणियो ऐं मजबूरन सिंध हुकूमत हरकत में आई ऐं मुर्तज़ा खोसो ऐं उनजी जेकी पूरी माफ़िया आहे उनखे पोइ ते हटणो पियो। उन में कहिड़े तरीक़े सां पुलिस एहलकारनि खे जेको आहे त गोलियूं हणी उन्हनि ॻोठाणनि ते केस दाख़िल करण जी कोशिशि कई वई। पर जॾहिं सॼे मामले जी इंक्वायरी थी, जांच थी, त उन ॻोठाणनि तरफ़ां उते जेके केस हुया उहे केस ख़तमु थी विया। पर अञा बि उहो मुर्तज़ा खोसो ख़ामोश न आहे। अॼु जेको आहे त न्याज़ी ॻोठ कॉलोनी जे बिल्कुलु भर में नसरीन जलील कॉलेज जे लाइ जेको आहे त MQM पारां हिकु प्लॉट ज़मीन अलॉट कई वई हुई। उते नसरीन जलील कॉलेज तामीर थियणो हो, पर उहा जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी सरकार आई त उते उहा जेको कॉलेज आहे उहो तामीर न थी सघियो। शायदि इन जे करे उहो कॉलेज तामीर न करायो वियो त उन्हनि खे इहा ज़मीन अख में हुई, इहा ज़मीन विकिरो करणी हुई। हाणे उते दीदा दिलेरी सां जेको आहे उते उन ज़मीन जे 2 एकड़नि ते 4 दीवारी कढी, जेको मुर्तज़ा ऐं उनजी जेका टीम आहे ऐं जेके उनजा सरपरस्त आहिनि उन्हनि पंहिंजे लाइ रखी छॾी आहे। ऐं ॿी जेका ज़मीन आहे उहा जेको अफ़गानी पनाहगीरनि समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि खे लखे रुपए में विकिरो कई पई वञे। ईअं तव्हांखे लॻंदो ॼण को वॾो जेको आहे त को बिल्डर आहे, का सोसाइटी तामीर थिए पई, सरेआम दीदा दिलेरी सां उते मशीनरी हले पई, सरेआम जेको आहे उते उहे प्लाट विकिरो थियनि पिया, उते कंस्ट्रक्शन जो कमु जारी आहे। लेकिन जेका इंतिज़ामिया आहे उहा अघूर निंड सुतल आहे। इन में छिरकाईंदड़ हिकु जेका ॻाल्हि आहे उहा ॻाल्हि इहा आहे त हिकु त सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे, ॿियो वरी अंदरूनी जेके ज़रिया ॿुधाइनि था त एंटी इंक्रोचमेंट पुलिस सां सिर्फ़ु 3 महीननि जो हाली मुआइदो कयो वियो आहे त 3 महीना पुलिस ख़ामोश रहे, ही माण्हुनि खे ज़मीन विकिरो करे निकिरी वञनि। उनखां पोइ वरी पुलिस ॾंडो खणे वरी माण्हुनि खां माल वठण जी कोशिशि करे, पोइ भले बिल्डोज़ करे, ड्राए छॾे, कुझु बि करे, पर ही जेके माण्हू आहिनि ही पंहिंजा लखे रुपया, करोड़ रुपया हितां हड़प करे खिसकी वञनि। हाणे हिकु त सरकारी ज़मीन ड्रोह करे जेको आहे माण्हुनि खे ॾिनी थी वञे ऐं उन्हनि माण्हुनि सां हिकु ॿियो ड्रोह इहो आहे त उनजा लखे रुपया फॿाइण खां पोइ साॻी वरी जेका पुलिस आहे उहा हरकत में ईंदी, उन्हनि जा जेके घर उहे ड्राहिया वेंदा। जीअं मां इंट्रो में चयो त आख़िर इहो मुर्तज़ा खोसो आहे केरु? इनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उहो कहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजी हिमायत हासिल आहे? ॿुधाइनि था त अहम पाकिस्तान पीपल्स पार्टी जी शख़्सियत आहे, उन जी उनखे आशीर्वाद हासिल आहे ऐं उन जी मुर्तज़ा खोसो जी पर्ची हलंदी आहे। ऐं मुर्तज़ा खोसो जंहिं बि ऑफिसर ॾे पर्ची मोकिलंदो उहे दर्जने जेका मोबाइलूं मुर्तज़ा खोसो जी ख़िदमत में हाज़िर थी वेंदियूं ऐं जिथे हू चाहींदो ॻोठ ढहाईंदो, जिथे चाहींदो सरकारी ज़मीन ते कब्ज़ा कंदो। दीदा दिलेरी सां जेको आहे पंहिंजी कार्रवाइयूं करे पियो, दीदा दिलेरी सां सरकारी ज़मीनूं फॿाए पियो। पर हिन वक़्त ताईं सरकार मुकमल तौर ते ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इन बाबति वधीक जेके इंकशाफ आहिनि उहे बि ईंदड़ वीडियो में तव्हां सां शेयर कंदुसि। अगरि असांजो प्रोग्राम पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। इंशाअल्लाह सुभाणे वरी कंहिं ॿिए मौज़ू मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।